करमपुर एसएचओ रियाज़ हुसैन डुमकी जी साफ़ी जावेद उस्मान बिजाणी जे ॻोठ वारी वताक़ ते आमद अमन अमान समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। करमपुर जो एसएचओ रियाज़ हुसैन डुमकी पुलिस टीम समेत करमपुर जे सहाफ़ी JTN न्यूज़ जे CEO जावेद उस्मान बिजाणी जी ॻोठ वारी वताक़ ते पहुतो, जिते संदसि शानदार आदर भाव कयो वियो। इन मौक़े ते सहाफ़ी जावेद उस्मान बिजाणी ऐं एसएचओ करमपुर रियाज़ हुसैन डुमकी विच में शहर ऐं भरपासे वारे इलाइक़े जे अमन अमान, अवामी मामलनि ऐं ॿियनि आम मौज़ूअनि ते तफ़सीली ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुलाक़ात दौरान माहौल इंतहाई ख़ुशगवार रहियो, जिते संजीदा मामलनि ते ॻाल्हियुनि सां गॾु मुर्कनि ऐं टहिकनि सां महफ़िल में ख़ुशगवार रंग पिणु छायल रहियो। रियाज़ हुसैन डुमकी जो शुमार सिंध पुलिस जे बुरदबार, संजीदा, फ़र्ज़शनास ऐं अवामी दोस्त ऑफ़िसरनि में थिए थो। उहो इन खां अॻु बि करमपुर थाणे ते पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई चुको आहे, जॾहिं त कचहरी दुरानी महर थाणे ऐं घोसपुर में पिणु मुख़्तलिफ़ ज़िम्मेवारियुनि दौरान पंहिंजी ड्यूटी जा फ़र्ज़ निभाईंदो रहियो आहे। इन मौक़े ते सहाफ़ी जावेद उस्मान बिजाणी एसएचओ करमपुर रियाज़ हुसैन डुमकी पारां संदसि वताक़ ते लड़ी अचण ते थोरा मञींदे चयो त अहिड़ियूं मुलाक़ातूं इलाइक़े जे अमन अमान ऐं अवामी मामलनि बाबति मुस्बत राबतनि खे हथी पुण ॾियनि थियूं।